पूरे मुल्क वांगुरु थरपारकर में भी जश्न आज़ादी जूं तक़रीबूं जारी आहिनि। पाकिस्तान जो 77हों इहो जश्न आज़ादी वारो ॾींहुं मल्हाइण जे सिलसिले में रांदियुनि वारे खाते थरपारकर पारां ज़िले इंतज़ामिया थरपारकर जे सहकार सां स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मिठी में क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो। जश्न आज़ादी जे क्रिकेट टूर्नामेंट में ख़ासि महिमान तौरु ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर मिठी कैप्टन मोहम्मद फरीद चयो त ज़िले जे नौजवाननि में काफ़ी टैलेंट मौजूदु आहे, जंहिंखे उजागर करण जी सख़्त ज़रूरत आहे, पर इन्हनि खे मौक़ो न पियो मिले। पर हाणे ईअं न थींदो, छाकाणि त हिते बि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स एसोसिएशन ठाहे इन जो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सां अलहाक़ करायो वेंदो ऐं पोइ हितां जे रांदीगरनि खे बि मुल्की तोड़े आलमी सतह ते पंहिंजो टैलेंट ॾेखारण जो मौक़ो मिलंदो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे स्पोर्ट्स ऑफिसर थरपारकर आतिफ हमीद चयो त रांदियुनि वारे खाते पारां सिंध जे रिवायती रांदियुनि खे हथी वठाइण लाइ कोशिशूं कयूं पई वञनि। जॾहिं त नथो करे सघिजे, हुन चयो त संदसि खाते पारां कोरी कोरी वंजवटी मिलाखड़े समेत ॿियनि मक़ामी ऐं रिवायती रांदियुनि खे हथी वठाए नुमायां कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़ रांदीगरनि खे मुल्की सतह ते उजागर करायो वेंदो त जीअं उहे बि ॿियनि रांदीगरनि वांगुरु मुल्की सतह ते पाण खे मंडराए मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि। बाद में खटींदड़ टीमुनि में ट्रॉफियूं विरहायूं वयूं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची